अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरकन ख़बर जो स्लो जारी है। तमाम की जाम नवाज़ अली मां ख़बर ॿुधो। जाम नवाज़ अली दिलोर मोड़ी लॻा उस्ताद जे घर ते दिलोर पुलिस चढ़ाई करण के ख़िलाफ़ उस्ताद अनवर कलोई पारां पुलिस की ज़्यादतन के ख़िलाफ़ एहतजाज। दिलोर पुलिस बिना जवाज़ घर ते चढ़ाई कई है। पुलिस जे जिया जंजाल कर छॾियो आहे। अनवर अली कलोई दिलोर मोड़ी जे भरिसां ॻोठ अक्कू कलोई जे रहवासी उस्ताद अनवर कलोई दिलोर पोस्ट इंचार्ज सालिया पंजारो के ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुंची एहतजाज कंदे चयो त दिलोर पुलिस बिना जवाज़ असांजे घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवार जो तक़दस पाईमाल कयो आहे। दिलोर पोस्ट इंचार्ज पंहिंजे पट्टी भाई सलामत कलोई जी वांगार वांदे घर ते चढ़ाई करे मारकुट करे मूंखे परेशान करे रहियो आहे। हिन चयो त असांजी ज़मीन ते पुलिस एहलकार सलामत कलोई कब्ज़ो करणु चाहे थो, जेका ज़मीन मुंहिंजे भाउ जी आहे। सलामत कलोई वारनि मूं ते हमिलो करे मूंखे ज़ख़्मी करे छॾियो आहे। मूं अहिड़नि रिपोर्ट जाम नवाज़ अली थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। अगर जवाबदार गिरफ़्तार न थिया तो SSP सां गॾु जी ऑफिस अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कंदासीं। राब्तो करण ते दिलोर पोस्ट इंचार्ज ॿुधायो त ज़राई ज़मीन हिक एकड़ ते तकरार हलंदड़ आहे। तकरार दुर बि पाण में वेझा अज़ीज़ आहिनि, जिन DC सागर खे जांच लाइ दरख़्वास्त ॾिनी। चएं त DSP सागर के मामले की जांच करण जो हुकुम ॾिनो। SSP सागर DSP जाम नवाज़ अली के इंक्वायरी करण जो हुकुम ॾिनो। DSP जे हुकुम ते धुरनि खे जांच बाबति आगाह कयो। जंहिं ते एहतजाज कंदड़ मुशर्जी पियो आहे। घर ते का भी चढ़ाई न कई आहे। पुलिस ते घर जे चढ़ाई जो कूड़ो इल्ज़ाम हणी रहियो आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।